अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबाला मौजूद तरतीब उबाम ये सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 52 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बे तख़्तीअ में 52 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 34 अखर नुक़्तनि सां 18 अखर बिना नुक़्तनि जे आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 34 अखर नुक़्तनि सां 18 अखर बिना नुक़्तनि जे आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 34 अखरनि में 72 नुक़्ता आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ जे 34 अखरनि में 72 नुक़्ता आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में हिक नुक़्ते वारा 12 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में हिक नुक़्ते वारा 12 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 2 नुक़्तनि वारा 11 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 2 नुक़्तनि वारा 11 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 3 नुक़्तनि वारा 6 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 3 नुक़्तनि वारा 6 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 4 नुक़्तनि वारा 5 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में 4 नुक़्तनि वारा 5 अखर आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्ती पढ़णु लिखणु अखर टोणे अंग साए पासे या तरफ़ खां पढ़बा लिखबा आहिनि। सिंधी अलफ़ बेसूर तख़्ती पढ़णु लिखणु टोणे अंग। सिंधी अलफ़ बेसूर तख़्तीअ में पढ़णु लिखणु अखर टोणे अंग साए पासे या तरफ़ खां पढ़बा लिखबा आहिनि। मिसलनि अंग अखर अंग हिकु अखरनि में हे ज़ेरे काफ़ी जो 1 2 अंगु 2 अखर 2 अंगु 3 अखर 3 अंगु 4 अखर 4 अंगु 5 अखर 5 अंगु 6 अखर 6 अंगु 7 अखर 7 अंगु 8 अखर 8 अंगु 9 अखर 9 अंगु 10 अखर 10 अंगु 11 अखर 12 2 अखर मिलाइबा लफ़्ज़ थींदो 1 हे काफ़ 2 3 4 5 11। अहिड़ी तरह सां अंग्रेज़ी चार्ट में अखर अंग ॾाए पासे या तरफ़ खां पढ़बा लिखबा आहिनि। अंग्रेज़ी चार्ट में अखर अंग ॾाए पासे या तरफ़ खां पढ़बा लिखबा आहिनि। मिसलनि मिसलनि ABCD अंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। मिसलनि ABCD अंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ॾाए पासे या लिखबा पढ़बा लिखबा आहिनि। सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में 4 अंग अहिड़ा आहिनि 4 अंग आहिनि जेके लिखण में हिकु जहिड़ा आहिनि। सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में 4 अंग आहिनि जेके लिखण में हिकु जहिड़ा आहिनि। मिसलनि 1 9 10 11 अखर में 1 9 10 11। सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में 4 अंग आहिनि जेके लिखण में हिकु जहिड़ा आहिनि। मिसलनि 1 9 10 11।